अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ गॾु मां फ़ौज़िया एजाज़। नाज़रीन, हेडलाइंस सां वठी अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। कराची जे इलाइक़े 63 टाउन में CTD कार्रवाई कई आहे। पाबंदी पयल तंज़ीम जा 2 दहशतगर्द माची विया आहिनि ऐं 4 पुलिस एहलकार ज़ख़्मी थी पिया आहिनि। CTD पारां उन हवाले सां वधीक तफ़सील पिणु जारी कया विया आहिनि। ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। CTD मूजिबि DIG CTD मूजिबि जंजाल ॻोठ में धमाकेदार मादे जे इतलाह ते CTD कार्रवाई कई। माजी वियल दहशतगर्दनि वटां हथियार, धमाकेदार मादो ऐं IED डिवाइस ऐं मैग्नेट बम मिलिया आहिनि। CTD जो चवणु आहे त माजी वियल दहशतगर्द 2021 में कोयटा सरीना होटल धमाके जा मास्टर माइंड हुया। कराची में CTD पारां मुक़ाबले बाबति वधीक तफ़सील जारी कया विया आहिनि। ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। CTD मूजिबि माजी वियल दहशतगर्दनि वटां वॾे मिक़दार में C4 एक्सप्लोज़िव हथ कयो वियो आहे, जंहिंमां 5 आपघाती जैकेट्स तयारु थी सघनि थियूं। दहशतगर्दनि जे कब्ज़े मां गाॾी हेठियां IED लॻाइण वारो मक़नातीस बि मिलियो आहे, जेको 5 किलो ताईं IED जो वज़न खणी सघे थो। CTD मूजिबि नादर बाईपास ते शुरू थियल मुक़ाबिलो 3:30 वॻे शुरू थियो, जेको सुबुह ताईं जारी रहियो। इन ई हवाले सां कराची खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर इसहाक सर्की लाइन ते मौजूदु आहे। जी इसहाक, ॿिया कहिड़ा तफ़सील आहिनि हिन हवाले सां? जी बिल्कुल फौजिया, ॾिसो हे CTD कार्रवाई कई आहे, जंहिंमें DIG CTD वाक़े वारे हंधि ते पहुतो आहे। उन इहा दावा कई आहे त जेके 2 दहशतगर्द आहिनि उहे मारिया विया आहिनि, जॾहिं त इहा CTD सिंध ऐं हसास इदारनि जी गॾियल कार्रवाई आहे। कार्रवाई में 4 पुलिस एहलकार बि जेके आहिनि उहे ज़ख़्मी थिया आहिनि, जिन्हनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। उन सां गॾोगॾु 2 एहलकारनि जी जेकी हालत आहे उहा नाज़ुक थी ॿुधाई वञे, जॾहिं त जेके मारिजी वियल दहशत। ठीकु आहे इसहाक, वॾी महिरबानी तफ़सीलनि जे लाइ।